अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। ब्रेकिंग न्यूज़ में ख़बर शामिल कंदासीं दादूअ खां इरफान अली बुरड़ो जी। दादू नवाब शाह मेडिकल यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी परवीन रिंद दादू प्रेस क्लब पहुची वई। यूनिवर्सिटी तोड़े सिंध हुकूमत जी कंहिं बि कमेटी ते यकीन नाहे, अदालत जेको फ़ैसिलो ॾींदी क़बूल हूंदो। परवीन रिंद मीडिया ऐं पाकिस्तान जी आवाम जी थोराइती आहियां, जंहिं मूं मज़लूम जो साथ ॾिनो। मूंखे हिरासा कयो वियो, मारण जी कोशिश कई वई, मां भॼी पंहिंजी ज़िंदगी बचाई आहे। परवीन रिंद यूनिवर्सिटियुनि ऐं हॉस्टलुनि में जंहिं न्याणीअ खे हिरासा कयो वियो या उन खे क़तल कयो वियो, मां सभिनी जो आवाज़ बणिजंदसि ऐं पाण समेत सभिनी खे इंसाफ़ ॾियारण लाइ आवाज़ उथारींदसि। परवीन रिंद हॉस्टल में जेके न्याणियूं क़तल कयूं वयूं आहिनि, उन्हनि जे वालिदेन सां वाइदो न थी करे सघां, पर कोशिशि ज़रूरु कंदसि। जेसी ताईं जेरी आहियां तेसी ताईं जंग विढ़ंदसि। शागिर्दियाणी परवीन रिंद असां वटि प्रूफ्स आहिनि, कुझु जेके प्रूफ्स आहिनि जेके असां कोर्ट में कंदासीं, ॾेखारींदासीं। इंशाअल्लाह सभु ॾिसंदा ऐं इन्हनि खे असां सज़ा ज़रूरु ॾियारींदासीं। ऐं इहे लाइक़ न आहिनि इन्हनि सीटुनि ते वेहण ते। इहे वेशी दरींदा जेके आहिनि इन्हनि सीटुनि ते वेहण ते लाइक़ न आहिनि। मां इहो ई चवंदसि त मूंखे इन्हनि जी कम्यूनिटी ते को बि यकीन कोन्हे। ऐं मैडम अज़रा खे जॾहिं मूं रोई दाह ॾिनी त जेॾीमहिल मां पंहिंजा निशान जीअं अचानक सां मां वई हुअसि, मैडम अज़रा खे जॾहिं मूं रोई दाह ॾिनी, मां पंहिंजा जॾहिं निशाना ॾेखारियामांसि, मैडम अज़रा इहे ही चवण लगी, बेटा आप थोड़ी देर बैठे यहाँ पे, आपके साथ इंसाफ होगा और आप बैठे यहाँ पे। मूंखे 3 घंटा थी विया मां वेठी हुयसि ॿाहिरि दरवाज़े खां। मैडम अज़रा आई ऐं हली वई ऐं इहो ई चई, बेटा आपके साथ इंसाफ होगा। किथे आहे पोइ इंसाफ़? हिकु माउ थी करे हिकु धीअ जो जेको आहे सो रोइण ऐं उन जूं आहूं ॿुधी करे ऐं उहा हली वई पुठी ॾेई करे। मूंखे अफ़सोस आहे त जेको वाक़ियो थियो आहे हुनजी अञा ताईं कानूनी कार्रवाई नाहे कई वई। जेके जवाबदार आहिनि, जिन्हनि जा नाला ॾिना विया आहिनि, उहे अञा ताईं आज़ादी सां घुमनि पिया, उन्हनि खे स्पेस ॾिनो पियो वञे, अञा बि उन्हनि ते का बि कार्रवाई नाहे कई वई। ऐं मां इन्हनि खे सज़ा, जेके गुनाहगार आहिनि इन्हनि खे सज़ा ज़रूरु मिलंदी। ऐं जेके ॼाणियूं पखनि में टंगियूं वेंदियूं आहिनि ऐं जिन्हनि खे करार ॾिनो वेंदो आहे त हिननि ख़ुदकुशी कई आहे, अॼु खां पोइ या मां अहद थी कयां, मां वाइदो नथी करे सघां, मां उन्हनि जी अमड़ियुनि सां इहो वाइदो नथी करे सघां त मां हुननि खे इंसाफ़ ॾियारे सघंदसि बि या न, लेकिन मां एतिरो ज़रूरु थी चई सघां त इंशाअल्लाह इंसाफ़ थींदो। मां हिकु परवीन ज़ादी रिंद बलोच जॾहिं मूं एक्शन खयो आहे, इंशाअल्लाह मां पंहिंजे हिन बुनियाद ते मां क़ाइमु रहंदसि। मां इन्हनि ज़ालिमनि खे सज़ा ॾियारे रहंदसि ऐं इंशाअल्लाह मां पंहिंजी क़ौम रिंद क़ौम जी इज़त ऐं लाज रखंदसि। मां पंहिंजी सिंध जी लाज रखंदसि। मां पूरे पाकिस्तान जी न्याणी आहियां, मां पंहिंजी सिंध जी न्याणी आहियां। ऐं अहिड़नि वेशिन दरिंदनि खे बि ख़बर पए त सिंधियूं न्याणियूं जेके रोड ते क़तल कयूं वेंदियूं आहिनि ऐं सिंधियूं न्याणियूं जेके पखनि में टंगियूं वेंदियूं आहिनि, उन्हनि जा जेके खून आहिनि उहे सस्ता न आहिनि।